फाइबर ऐं ग़िज़ाई जुज़नि सां भरपूर बेसण जो अटो तक़रीबन सभिनी घरनि में मौजूदु हूंदो आहे ऐं मज़ेदार पकोड़ा तयारु करण लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे। इन जा सिहत लाइ घणा फ़ाइदा आहिनि ऐं इहो खल खे चमकदार बणाए थो। इहो खिल खे साफ़ करण लाइ बि इस्तेमालु कयो वेंदो आहे ऐं वज़न घटाइण ऐं शुगर खे कंट्रोल करण में बि मददगार आहे। बेसण में मौजूदु फाइबर अव्हां जी दिलि खे सिहतमंद रखंदो आहे। बेसण जे अटे में मौजूदु फाइबर जो मिक़दार कोलेस्ट्रॉल जी सतह खे कंट्रोल में रखे थो ऐं दिलि जे सही कमु करण ऐं रत जे दौरे खे दुरुस्त रखण में बि मदद कंदो आहे। बेसण ग्लाइसेमिक इंडेक्स जी घटि सतह सबबि तेज़ीअ सां कैलोरीज़ साड़ण में मदद कंदो आहे। बेसण जो इस्तेमालु अव्हां खे ॾींहं में घटि कैलोरीज़ खाइण में मदद ॾिए थो। चर्बी साड़ण ऐं ग़िज़ाइयत जी सतह खे वधाइण लाइ बेसण खे पंहिंजी रोज़ानी खुराक में शामिलु करण जी सलाह ॾिनी वेंदी आहे। बेसण जी मानी शुगर खे कंट्रोल करण जो बहितरीनु घरेलू इलाज आहे। ग्लाइसेमिक इंडेक्स जी हेठीं सतह शुगर खे कंट्रोल में रखंदी आहे। मानी पचाइण लाइ अव्हां कणिक जे अटे खे चणनि जे अटे में तब्दील करे सघो था। बेसण जी मानी खल जी सार संभाल लाइ सभ खां असराइते घरेलू इलाज मां हिकु आहे। इहा खल खे सख़्तु ऐं हल्को कंदी आहे ऐं लचक खे बरक़रार रखण में मदद कंदी आहे। अव्हां खे रुॻो ईअं करिणो आहे त हिकु चमचो चणनि जो अटो खणो, उन में थोरी हेड विझो ऐं खीर जो इस्तेमालु करे पेस्ट ठाहे वठो। इन पेस्ट खे पंहिंजे चेहरे ऐं गिचीअ ते लॻायो ऐं ख़ुश्क थियण ॾियो। कुझु देरि खां पोइ थधे पाणीअ सां धोई छॾियो ऐं मॉइस्चराइज़र लॻायो। इन तरीक़े खे बाक़ाइदगीअ सां इस्तेमालु करण सां अव्हां जी खल चुस्त ऐं जवान नज़र ईंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk